मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। एक हदीस जो को मफ़हूम बयान कयां थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बाज़ गुरबत बाज़ फ़क़ीरी बंदे के कुफुर ताईं वञी करे पहुचाए छॾींदी आहे। बाज़ गुरबत फ़क़ीरी कहिड़े एतबार सां, जॾहिं बंदो सुञो हूंदो, ठठी हूंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि इनकम न ईंदी, कोई बि पैसा न हूंदा, त हे बंदो नाशाकरी कंदो, हे इंता दर्जे जी नाशाकरी कंदो। हिन खोपड़ी बि कमु न कंदी पोइ टाइम दिमाग़ हिन जो कमु न कंदो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बाज़ गुरबत बाज़ सुञाइप बाज़ फ़क़ीरी बंदे के कंहिं हद ताईं कुफर ताईं पहुचाए छॾींदी आहे। यानी मालूम थिए थो कमाइणु खपे, तिजारत करणु खपे, माल ठाहिणु खपे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में रखंदा कयो, पैसो जेको आहे न, पैसे ते इंतिहाई ज़्यादा नेकी करे सघो था। पैसो हुजे, इंतिहाई ज़्यादा पैसे जे ज़रिए सां नेकी करे सघो था। पैसो आहे उमिरो करे सघो था, पैसो आहे हज करे सघो था, पैसो आहे दीन जा काफ़ी कमु करे सघो था, पैसो आहे बहितरीन मस्जिद तामीरात करे सघो था, पैसो आहे पेशमाम खे ठीकु ठाक पघार ॾेई सघो था। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पैसे सां कनेक्ट सां ई आहिनि, काफ़ी अहिड़ियूं शयूं। ऐं बंदो ज़्यादा में ज़्यादा ॿुधायो तव्हांखे परेशान कहिड़े टाइम थींदो आहे। ज़्यादा में ज़्यादा बंदो बीमारी खां एतिरो परेशान न थींदो, बीमारी खां एतिरो परेशान न थींदो जेतिरो बंदो सुञो हूंदो आहे ऐं कमकार हूंदो आहे, उन जहिड़ो परेशान कोई न आहे दुनिया में। कमु न आहे न, कमु न आहे बिल्कुलु, ऐं हथ में इनकम पैसा बि न आहिनि। जेको बंदो इहो परेशान थींदो दुनिया जे अंदरि, इन खां वधीक कोई बि परेशान न आहे, बीमारी वारो बि न आहे। हिकिड़े बंदे खे बीमारी चढ़ियल आहे न, पर कम से कम पोइ 2-3 लख या 2-3 करोड़ ते पिया आहिनि, एतिरो हुनजे खोपड़ी में टेंशन न थींदो। उहो चवंदो वञी करे आगा खान अस्पताल खां वञी करे इलाजु कराईंदो, कुझु मसइलो सिधो थींदो। जेको बंदो सुञो आहे ऐं कमकार बि न आहे, हे अक्सर असांजा साथी इन करे ज़्यादा परेशान हूंदा आहिनि। कमु न हुजे त साईं हक़ीक़त माण्हू जो दिमाग़ फाटंदो न। हिकिड़ो माण्हू चवंदो साईं डिप्रेशन में असां वञूं था, डिप्रेशन जो मरीज़ थियूं था। पोइ अक्सर रीज़न इहो ई आहे त जॾहिं पैसो न हूंदो, कमु न हूंदो, त ख़ुदि ब ख़ुदि बंदो पागल थींदो, खोपड़ी बि उन कमु न कंदी। त अल्लाह ताला जेकॾहिं माल ॾिनो, उन माल जो क़दुरु बि कयो ऐं महिनत कयो। असांजा अक्सर जेके मुस्लमान आहिनि उहे महिनत नथा कनि। हुजे बसि फ़ी सबीलिल्लाह में का शइ अचे, उनखे जेको खाई करे इस्तेमालु कयूं। हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदा कयो, हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदा कयो, कोई बि मुस्लमान तव्हांखे जेकॾहिं लख रुपए जी शइ हदियो करे न, उन ते ख़ुशि न थींदा कयो, उन ते ख़ुशि न थींदा कयो, चुप करे वेहंदा न कयो त साईं इन लख रुपए जी जेको मूंखे शइ ॾिनी आहे, इहो लख रुपए जी शइ हिकिड़ो दफ़ो ॾींदो, बसि इहो लख रुपए जी शइ हिकिड़ो दफ़ो ॾींदो। हे बार बार अहिड़ा ऑफर न ईंदा आहिनि। जेकॾहिं पंहिंजी कमाई करे, पंहिंजी महिनत करे तव्हां दुनिया में हलो था न, इन ते हिकिड़ो लख रुपयो ॾिनो आहे, पर अहिड़ा तव्हां किरोड़ ठाहे सघो था। जेकॾहिं कंहिं बि बंदे तव्हांखे फ्री में जेको उमिरो करायो आहे न, इन ते ज़्यादा ख़ुशि न थींदा कयो। अल्हम्दुलिल्लाह वॾी सआदत आहे उमिरि ते बंदो वञे, फ्री में कोई तव्हांखे उमिरो कराए न, इन ते ख़ुशि न थींदा कयो। पंहिंजी महिनत कयो, पंहिंजी कमाई ते तव्हां 10 उमिरा करे सघो था, पंहिंजी कमाई ते तव्हां 10 हज करे सघो था, पंहिंजी कमाई ते तव्हां 10 मस्जिदूं तामीरात करे सघो था। त बंदो इन शइ ते ख़ामोश थी न वेहे, कोशिशि करे ऐं महिनत करे। ऐं अल्लाह ताला महिनत कंहिं बंदे जी बि रायगान नाहे कंदो। ॾिसो सहाबा जी ज़िंदगी खे यार असां पढ़ूं, सहाबा जी ज़िंदगी असां थोरो चेक कयूं। मां वाज़े तौर ते ॿुधाईंदो, कोई बि साहबी अहिड़ो हिन दुनिया जे अंदरि न हुयो जेको ख़ामोश थी करे वेठो। यानी का न का सहाबा तिजारत कनि पिया, ऐं तिजारत जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी आहे। तिजारत जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी आहे। ऐं तिजारत करणु हे हिकु नेकी आहे। यादि रहणु खपे त अल्लाह ताला कंहिं बि बंदे जी का ज़रे बराबरि बि नेकी जेको आहे ज़ाया न कंदो। मज़दूरी ते विया हो, कमाई करे मोटी आया हो न, शाम जो 500 रुपया खणी करे आया हो, घर में फैमिली खे खारायो था, इन हिकु रुपए ते नेकी थी मिले। इन हिकु रुपए ते छा थी मिले? इन ते नेकी मिले थी। घरवारी जे मथां जेकी बि रक़म इस्तेमालु थींदी आहे न, इन ते अल्लाह ताला अजुर ॾींदो आहे। औलाद जे मथां जेकी बि रक़म लॻे थी न, अल्लाह ताला इन ते छा ॾींदो आहे? अल्लाह ताला इन ते अजुर ॾींदो आहे। अल्लाह ताला फरमाए कंहिं क़िस्म जो कोई बि हिकु बंदे जे असां नेकी ज़ाया
बिल्कुलु बि न कंदो, भले केतिरी बि नंढी नेकी हुजे। रुपए जी नेकी कई आहे न, क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो इन अल्लाह ला यज़लिमु मिस्क़ाल ज़र्रतिन अंतक हसनतन युज़ाइफ़हा। यादि रहणु खपे त अल्लाह ताला कंहिं बि बंदे जे मथां ज़ुल्म नाहे कंदो। पोइ अगरि तव्हां नेकी कयो था, उहा नेकी इंतिहाई बारीक नेकी आहे, नंढड़ी नेकी आहे, अल्लाह ताला बिल्कुलु उनखे ज़ाया न कंदो। क़यामत ॾींहुं उन नेकी खे तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो। ऐं यादि ज़हन में ॿी बि ॻाल्हि अचणु खपे, अहिड़ी तरह जी नेकी हिकिड़ी नंढे खां नंढी बीठी आहे न, त नंढे खां नंढो गुनाह बि बीठो हूंदो आहे। नंढे खां नंढो गुनाह बि क़यामत तीअं तव्हां पंहिंजा उन गुनाह खे साम्हूं ॾिसंदो। त हिते जेके माण्हू चवंदा साईं गाने ॿुधण में कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, थोरी बदनज़री किसे हिन में कहिड़ो टेंशन थींदो आहे, त न न अल्लाह जेको तव्हांखां बिल्कुलु गाफ़िल न आहे। क़यामत ॾींहुं तव्हां इहो पंहिंजो गुनाह साम्हूं ॾिसंदो ऐं उन ते बंदो शर्मसार थींदो, यार दुनिया खां मां कहिड़ी ज़िलत खणी करे आयो आहियां, हे कहिड़ी मां ज़िलत खणी आयो आहियां। त हमेशह बंदो अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे पंहिंजी ज़िंदगी बसर करे। इंसाननि जाॾो कोई बि गुनाह न आहे कंदो, इंसाननि जाॾो कोई बि गुनाह, जेकॾहिं 10 साल जो ॿार उन जाॾो बि गुनाह न कंदो कोई बि। अक्सर गुनाह अकेला में थींदा आहिनि, ख़लवत में अक्सर ज़्यादा गुनाह थींदा आहिनि। त ख़लवत में इहो सोचींदा कयो, अकेला में इहो सोचींदा कयो, हिन टाइम कोई बि न आहे, कोई बि न आहे, कमिरो बंदि आहे। हाँ, रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि वेठो आहियां, समंदर में जहाज़ जे अंदरि आहियां, या हवा में जहाज़ जे अंदरि आहियां, या पहाड़नि में कंहिं कोठियुनि में अंदरि वेठो आहियां, या बिल्डिंग में अंदरि वेठो आहियां, कोई बि इंसान आहे। यादि रहणु खपे त इन टाइम अल्लाह मौजूदु आहे। अल्लाह ताला मुंहिंजे कौल खे, फ़ेल खे, हरकत खे अल्लाह ताला ॾिसी रहियो आहे ऐं क़यामत ॾींहुं इन तमामु शयुनि जो हिसाबु मूंखे पाण खे ॾियणो पवंदो। ज़हन खे इन शइ जो जेको आहे ख़बरदार कयो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमाए नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। केतिरी बहितरीनु अल्लाह ताला ॻाल्हि करे छॾी। अल्लाह ताला फरमाए मथां तव्हांखे इश्काल रहे, शुबात रहे त अल्लाह ताला असां केतिरो परे। अल्लाह ताला फरमाए बिल्कुलु अल्लाह ताला क़रीब आहे, या अल्लाह केतिरो क़रीब आहे। अल्लाह ताला फरमायो तव्हांजे साह जे रॻूं आहिनि न, उनखां ज़्यादा क़रीब आहियां। साह जो रॻूं इंसान जे गर्दन में अंदरि अटैजिन। साह जूं रॻूं किथे आहिनि साईं? हे नंढगुॾो आहे न, हे इन में अंदरि साह जूं रॻूं आहिनि। हब्लिल वरीद, वरीद हिकिड़ी रॻ आहे जेकी इंतिहाई मेन रॻ आहे, इंतिहाई वॾी मेन रॻ आहे। उहा रॻ कटिजी वञे न, बंदो वियो। अल्लाह ताला फरमाए हिन वरीद जेकी रॻ आहे न, इन खां बि ज़्यादा मां तव्हांजे क़रीब आहियां। ओ बुज़ुर्गो, यार सॼो ध्यानु तव्हां नथो अचे। ईअं कंदो तव्हां पाण, ईअं कंदो त पोइ पब्लिक कीअं कंदी? हे असां हिते 3 घंटे जो मुतालो करे वेठा आहियूं साईं। टेशमा में ईंदो आहे 9 बजे, मां हिते 10 दरा पहुची वेंदो आहियां। 10 बजे खां पोइ ठाहिणु शुरू कंदा आहियूं। पब्लिक खे छा सम्झाइणो आहे, अॼु बयानु कहिड़ो करिणो आहे, मौज़ू छा ठाहिणो आहे, सवाल आहे उन्हनि जा जवाबु कढूं था। असां तव्हांजे लाइ 3 घंटा पंहिंजो टाइम हिते रखंदा आहियूं। अफ़सोस थिए थो तव्हां घंटो बि जेको मूंखे न ॿुधो, त पोइ यार ज़ुल्म आहे न, ज़ुल्म थियो न थियो साईं? तव्हां हिकिड़ो घंटो मूंखे न ॿुधो, मां तव्हांजे लाइ 3 घंटा छॾायां। त हे जेको क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, हदीस पढ़ी वेंदी आहे, इनखे इंतिहाई असां ध्यान सां ॿुधण जी कोशिशि कयूं। लायानी कंदासीं, अल्लाह ताला उहो सम्झ नसीब न अता फ़रमाईंदो। हे इन जो ॾिसो नंढी ॻाल्हि न आहे न। नादर ख़ान जो मैसेज ऐं ख़त केतिरो वॾो हिते असां ॿुधाईंदा आहियूं। हे ख़त ईंदो आहे न, काफ़ी माण्हू छिरकी वेंदा आहिनि। नादर ख़ान जो हिकिड़े दफ़े ख़त काॾे माॾे आयो त मां पाण हैरान थी वियुमि, यार हे हक़ीक़त में को नादर ख़ान मोकिलियो आहे छा? बहरहाल माॾे न आयो, मुंहिंजे वास्ते त ॿिए कंहिं ॾे वञे पियो। चए नादर ख़ान जो ख़त ॾिठुमि, ठीकु ठाक सिग्नेचर हुई, असर त आहे न, पावर त आहे न। शहर जो MP MLA आहे, उनजो पावर त हूंदो आहे न कम से कम, त उनजो सिग्नेचर थियलु हुयो। त हैरत बि लॻी, यार हे एॾो सारो पावर वारो इहो ख़त आहे। पोइ अदब जे दायरे में उहो बंदो अॻिले ताईं पहुचाईंदो आहे। ऐं हे जेको हिन टाइम असां मैसेज पढ़ूं था, इहो कंहिंजो आहे? नादर ख़ान जहिड़ा किरोड़ थी विया आहिनि, ख़रबे थी विया आहिनि, हिकु साहबी जे जूते जे बराबरि न थींदा। सभु साहबी मिली वञनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चंपल जे हेठां जेकी दज़ा उन जे बराबरि न थी सघंदा। ऐं सभु अंबिया जेको गॾु थी वञनि, अल्लाह जे कलाम जे मुक़ाबले में नथा थी सघनि। केॾो वैल्यू आहे? कुझु अहसासु थियो था? अहसासु थियो न कुझु? इंशाअल्लाह अॻिते अमल जेको कजांइ। त अल्लाह ताला नेकी जेको कंहिंजी बि ज़ाया न कंदो। नेकी केतिरी बि नंढी हुजे, अल्लाह ताला उनखे काउंट करे छॾींदो आहे। ऐं गुनाह केतिरो बि नंढो हुजे,
क़यामत ॾींहुं उहो गुनाह बि साम्हूं ॾिसंदो, फुल जेको असां स्क्रीन ॾिसंदो, त तव्हां गुनाह तव्हांजो बिल्कुलु रिपीट हलंदो। हे पोइ ज़माने में मां हिकिड़ी हदीस ॿुधाईंदुमि त क़यामत ॾींहुं जॾहिं बंदो यौम मशर में सिधो थींदो न, यौम मशर में जीअं जो बंदो ईंदो, इन खां बाद में फ़रिश्ता हिनखे चवंदा त फ़लाणा फ़लाणा तूं गुनाह कया आहिनि, ऐं असां वटि जेको शाहिद बि आहिनि। त पोइ हे वरी दुनिया वांगुरु हिते ॾिसंदो, यार हिन पासे कोई बीठो त न आहे, ॾिसां शायदि ॾींदो केरु, छो त हिनखे ज़हन दुनिया वारो हूंदो। त दुनिया में ईअं हूंदो न, यार तूं चोरी कई आहे, त ॾिसंदो चोरी त कई आहे, पर ॾिसां शायदि ॾिसंदो, यार वाक़ई साम्हूं जेको बंदो आहे न, हिन मूंखे ॾिठो हुयो। पोइ इंसानु जेको आहे भाड़ी थी पवंदो आहे, चवंदो चोरी जेको आहे न, हल ठीकु आहे मां कई आहे, शायदि साम्हूं वेठो आहे न। पर क़यामत ॾींहुं सेम इंसान जो ज़हन इहो ई कमु कंदो, त हुनखे फ़रिश्ता चवंदा फ़लाणा फ़लाणा गुनाह तूं कया, फ़लाणा फ़लाणा गुनाह। त हे सभ खां पहिरियां चकर लॻाईंदो, हेॾे ॾिसंदो, यार हेॾे आॾो बि कोई न आहे, पोयां बि कोई न आहे, साम्हूं बि कोई न आहे, हा यानी कोई बि इंसानु नज़र नथो अचे। हे वरी ख़ुशी दिलि सां चवंदो, इहो गुनाह मां बिल्कुलु कयो ई न आहे। त फ़रिश्ता चवंदा वरी बि तोखे चवंदा, हे गुनाह हिन टाइम तूं कयो आहे न कयो आहे। उहो चवंदो कोई शायदि आहे न, त केरु गवाही ॾींदो, फ़रिश्ता गवाही ॾींदा, त पोइ मां चवंदुमि हे त तव्हां पाण त गवाही ॾियो। फ़रिश्ता चवंदा सब्र कर, तूं गुनाह कयो आहे न कयो आहे। इंसानु इनकार कंदो गुनाह खां, चए गुनाह मां न कयो आहे। फ़रिश्ता चवंदा थोरो सब्र कर, वरी बि तोखे मोहलत ॾियूं था। तूं ॿुधा, नेठ इंसानु साफ़ तौर ते इनकार कंदो त इहो मां गुनाह इन टाइम बिल्कुलु बि न आहे कयो। फ़रिश्ता चवंदा सब्र कर, हाणे असां शायदि था बीहारियूं। पोइ अलाह ताला हिन जी ज़ुबान खे कंदो बंदि, पोइ अलाह ताला हिनखे हुकुम ॾींदो त हिन जा हथ जेको आहे ॻाल्हाइणु शुरू कनि। हाणे चए हथ जेको गवाही ॾींदो, इंसान जो हथ जो गवाही ॾिए त हिन मां सां, हिन हथ जे ज़रिए सां व्याज वरितो आहे, त मरी वियो न इंसानु। हे त उहो शायदि आहे जो जंहिंजो इनकार हे बंदो पाण बि नथो करे सघे। पोइ फ़रिश्ता चवंदा ॾिस कीअं तुंहिंजे मथां शायदि बीहारियोसीं। पोइ चवंदा अञा सब्र कर, फ़लाणो गुनाह कई, हे वरी बि इनकार कंदो, जो न तुंहिंजे पेरनि खां हाणे पुछ था कयूं, पेर गवाही ॾींदा त तूं दुनिया में ज़िना जी तरफ़ हलियो हुई, दुनिया में ज़िना जी तरफ़ हलियो हुई। पोइ फ़रिश्ता पुछा कंदा भला हराम तूं खाधो न खाधो, हे वरी इनकार कंदो। पोइ हिन जो जिस्म गवाही ॾींदो वाक़ई असांजा जेके ग़िज़ा पियल आहे इहा हराम जी पियल आहे, हिन जुआ जो पैसो जेको खाधो आहे। हाणे साईं इंसानु सभु सुख थी वियो। त क़यामत ॾींहुं जेके अलाह ताला शायदि बीहारींदो उहे ज़बरदस्त शायदि आहिनि, को नॉर्मल जेको आहे दुनिया जा शायदि न आहिनि, जंहिं खां तव्हां इनकार करे वञो, जंहिंजी तव्हां गिरफ़्त में नाचो। बहरहाल आख़िर जो मरहलो वॾो संगीन मरहलो आहे, उन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आगाह करे छॾियो आहे, उन ज़िंदगी खे बणाइण जी कोशिशि कयो, उन ज़िंदगी खे बणाइण जी कोशिशि कयो। उन ज़िंदगी खे बहितर हर हिकु इंसान खे अलाह ताला सम्झींदी आहे। ॾिसो हर हिकु जुमे ते बयानु असां कयूं था न, हर जुमे ते बयानु कयूं था, अलाह ताला हर हिकु बंदे खे सम्झींदी आहे। ज़िना जेको ख़राबु आहे, जुआ ख़राबु आहे, हा क़तल जेको ख़राबु फेल आहे, हे अलाह ताला जाइल खां जाइल, नॉर्मल खां नॉर्मल मुस्लमान खे अलाह ताला इहा ज़हन में तमीज़ ॾेई छॾी आहे। इन जे लाइ को आलिम हुजणु शर्त न आहे। कोई बंदो चवंदो साईं मूंखे त मां त आलिम न आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर। त कम से कम जेके गुनाह आहिनि वॾा कबीरा गुनाह, उनखे नॉर्मल खां नॉर्मल मुस्लमान गुनाह सम्झंदो आहे। मुस्लमान खे नमाज़ न ईंदी, मुस्लमान खे नमाज़ पढ़णु न ईंदी, पर मुस्लमान खां पुछा कयो सूद ठीकु आहे न, चवंदो ग़लति आहे। हे अलाह ताला तबियत में मिज़ाज रखी छॾियो आहे। ज़िना ठीकु आहे न आहे, नमाज़ न आहे पढ़ंदो, नमाज़ ख़बर न आहे पवंदी, चवंदो न ज़िना ख़राबु फेल आहे। हालांकि हे त क़ुरान हकीम में लिखियलु आहे। अब रिश्वत ठीकु आहे न आहे, नमाज़ न आहे पढ़ंदो, चवंदो रिश्वत जेको आहे ग़लति आहे। अलाह ताला मुस्लमान जे मिज़ाज में इहे शयूं रखी छॾियूं आहिनि, मिज़ाज में इहे रखी छॾियूं आहिनि। त अलाह ताला फ़रमाए हिन सभिनी मासियत खां तव्हां बचंदो त मां अलाह ताला जी रहमत में ईंदो। जॾहिं मां अलाह ताला जी रहमत में अची वियो न, पोइ तव्हांखे अलाह ताला मालो माल करे छॾींदो।